अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम महरान जा रागी साण करे आऊं आहियां अवां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच सागी सिक कई पुरखलूस जज़्बन सां। ये मुंहिंजा साईं हर ॾींहं खे पंहिंजी हिकिड़ी फ़ज़ीलत आहे के ॾींहं ईंदा आहिनि ख़ुशियुनि जा खोड़ सारा पैगाम खणी ईंदा आहिनि ऐं के ॾींहं अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके ग़मनि जा दास्तान ॾेई वेंदा आहिनि। अॼु 23 तारीख़ आहे, क़रारदाद पाकिस्तान जो ॾींहुं आहे। सॼी दुनिया में जिते जिते असांजा मुल्क जा रहवासी रहनि था पंहिंजे मुल्क खे यादि कनि पिया, ख़ुशियूं कनि पिया। पर इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु 23 मार्च ते जेको असांजो हीरो, असांजो वॾो रागी असां खां विछड़ी वियो, उनजो नालो वहीद अली हो। मूंसां मुंहिंजे स्टूडियो में मौजूदु आहिनि म्यूज़िक एक्सपर्ट जनाब नसीर मिर्ज़ा साहब, महिरबानी। ऐं वहीद अली साहब जे तारुफ़ खां अॻु में जेका शख़्सियत आई आहे उन जो तारुफ़ मां पोइ कराईंदुसि। पर थोरी ॻाल्हि आऊं नसीर साहब सां इहा कंदुसि त असां अॼोको जेको प्रोग्राम हो उहो वहीद अली ते कोन हो, उहो कंहिं ॿिए फ़नकार ते हो। त पोइ सच पुछो त असां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो मुर्तज़ा मजबूर साहब सां सलाह करे, ऐं पोइ शहर वियासीं। पोइ हुनजो फ़र्ज़ंद लाइक फ़र्ज़ंद जेको हू बहू शिकिल में हुन जहिड़ो आहे, इक़रार वहीद अली, उहो असां सां गॾु मौजूदु आहे। इक़रार अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ख़ुशि वेठा आहियो? दुआऊं तव्हांजी। चङा भला आहियो? सभु ख़ैरु आहे? अॼु केतिरो वक़्तु थियो आहे, मूंखे वटि त तारुफ़ आहे, पर मां तव्हांजी ज़ुबानी पुछणु चाहियां थो त बाबा साईं खे वहीद अली खे असां खां विछड़ीअ केतिरो वक़्तु थियो आहे? साईं 20 साल 20 साल गुज़री वियासीं। अच्छा जी अच्छा, उन वक़्त में तव्हांजी उमिरि सम्झां थो 12-13 साल हुई? साईं मुंहिंजी उमिरि 16-17 साल जी। 16-17 साल हुई। अच्छा, हाणे नसीर भाई तव्हां हिकिड़ी ॻाल्हि महसूसु कई आहे त मरहूम वहीद अली साम्हूं फोटो लॻल आहे, ऐं हूअं त हुन जी तस्वीर तव्हांजे नज़र में मुंहिंजी नज़र में असां सां गॾु आहे, दोस्तो असांजो अलाह जे अंदरि ॼाणे सॼो सॼो उहो जेको शेप अचे पियो हुनजे सॼो कद बुत, उहो इक़रार वहीद अली ते कोन पियो अचे? ॾिसो, ही हुनजो औलाद आहे ऐं हुनजो नूर चश्म आहे सुभान अल्लाह। हिन में उहा सॼी जेका रंग आहे, रोशनी आहे, फीचर्स आहिनि, उहे त हिकिड़ी नेचुरल अमल आहे त हिनजो बाबा आहे वहीद अली। ऐं वरी इतफ़ाक़ सां जॾहिं बाबा साईं जिन जे वफ़ात खां पोइ हिन ॻाइणु शुरू कयो त कुदरती तरह सां हिन जो रंग बि वहीद अलीअ वारो ई बीठो आहे। छाकाणि त हीअ जेकॾहिं अखियूं पूरे ही स्क्रीन ते न हुजे ऐं हिनखे जेकॾहिं ॿुधिजे त हर कोई चवंदो त ही, छाकाणि त वहीद अलीअ जा हज़ारे लखे मदाह आहिनि हिन असांजी सिंध में, सिंध खां ॿाहिरि। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि अशरफ यादि रखो त जेके अज़ीम माण्हू पैदा थींदा आहिनि सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि ऐं सदियुनि ताईं उहे यादि बि रखिया वेंदा आहिनि। त छाकाणि त मौसीक़ी जेको असांजी जेको सिंध आहे, जेका हिकिड़ो ग्वालियर घराणे जे उस्ताद मंज़ूर अली ख़ान चवंदा त हीअ जेको मौसीक़ी आहे उहा सिंध में सॼी समाई पई आहे। सा नी धा धा नी सा, ही लफ़्ज़ मूं इतफ़ाक़ आहे त असांजे इक़रार जे सहुरे असद खां ई ॿुधा आहिनि। त जे कोट कयो आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे त हिननि जा वॾा जेके ग्वालियर जा या ग्वालियर गायकीअ जो नुमाइंदगी कंदड़ हिंदुस्तान जे हिकिड़े शहर मां शिकारपुर आया आहिनि, उनखां पोइ टंडो आदम आया आहिनि, पोइ हैदराबाद में अची रहिया आहिनि। उन ते असीं तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। पर हीउ जंहिंजो ज़िक्र तव्हां कयो पिया वहीद अली, इहो बुनियादी तरह सां ग्वालियर घराणे जी लाइट क्लासिकल गायकीअ जो सिंध में 20वीं सदीअ जो नुमाइंदा तरीन फ़नकार हुन पाण खे साबित कयो। सुभान अल्लाह। अच्छा, इक़रार खां जेका ॻाल्हि ॿोल थींदी पंहिंजो नसीर भाई, उन खां अॻु में पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधाईंदा हलूं त वहीद अली कंहिं बि लिहाज़ खां जेॾां पासो छिकियो, जेकॾहिं हुनजे भाउ जी ॻाल्हि करियो था त ख़ान साहब फ़तेह अली ख़ान, जंहिंजो क्लासिकल सॼे मुल्क में बल्कि बरे सग़ीर में हुनजो को सानी न आहे। वरी जेकॾहिं भाउ जी ॻाल्हि करियो था रजब अली, जंहिं हिकिड़ी जेका कवाली ॻाई मलकतरम नूरजहान सां, असीं दीवाने लजपाल ते, ठीकु आहे न, नूरजहान सां दुगानो जेको आहे, ठीकु आहे न, कोई चाहने वाला, हा, वरी जेकॾहिं अचूं था पंहिंजे ख़ानदानी शख़्सियत जे हिसाब सां त दोस्तनि खे ॿुधाइण हलूं त ख़ान साहब उस्ताद मंज़ूर अली ख़ान, जंहिंखे बिल्कुलु सभु मुतफ़िक़नि उहो सिंध जो बड़े ग़ुलाम अली ख़ान हो।
उन लाइ असां एॾी इज़त एतिरो एतिराम आहे सिंध जे माण्हुनि खे त उनजो हू भाणे जो आहे। ठीकु आहे न। हाणे इहे सभु रिश्ता जेके आहिनि उहे उन माण्हू सां मुंसलिक आहिनि जंहिंजे बारे में अॼु असां सभु गॾु थिया आहियूं। हाणे पहिरियों जेको सुवालु आहे पंहिंजो इकरार भाई, मां तव्हांखे पुछंदुसि त तव्हां पंहिंजे वालिद साहिब खे वहीद अली खे एज़ ए आर्टिस्ट वेझो ॾिठो आहे या एज़ ए पीउ या शफ़क़त कंदड़ इंसान? टई ॻाल्हियूं, शफ़क़त बि हुई उन्हनि में, आर्टिस्ट बि हुआ ऐं पीउ बि अहिड़ा माना मां सम्झंदो घटि हूंदा। सुभान अल्लाह। असां साईं इंडोर गेम बि कुॾींदा, आउटडोर गेमूं कुॾींदा, पर जिते असांखे पढ़ाइणो आहे, जिते पढ़ाई जी ॻाल्हि आहे त उते वरी पीउ थी ॾेखारींदा। वाह। ऐं गायकी जे हिसाब सां एज़ अ आर्टिस्ट जेको आहे सो साईं मूं जॾहिं खां ॻाइणु शुरू कयो आहे ऑफिशियली जेको आहे सो प्रोफेशनली जेको मूं ॻाइणु शुरू कयो आहे हिन 20 सालनि में मौला शाहिद आहे जो मूं अहिड़ो खिलंदड़ ॻाइणो ॾिठो ई न आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सॼे सिंध में सुभान हू अल्लाह। जॾहिं बि ॻाईंदा, मुस्कुराई ॻाईंदा, खिली ॻाईंदा, अॻिले माण्हू खे इहे ॿुधण वारे खे ईअं न लॻे त हीअ अलाए पाण कहिड़ी मुसीबत में फाथल आहे जो हिन जो मुख विलास जेको ख़राबु पियो थिए। सुभान हिन अल्लाह। जो मतिलबु आहे हीअ पाण ई मुसीबत में फाथो, असांखे छा इंजॉय कराईंदो। सुभान अल्लाह। सुभान पर बाबा जे ॻाइण में का परेशानी, का डप, का शइ का हुई कॾहिं मूं ॾिठी न आहे। न पुराणी वीडियोज़ बि ॾिठो थियुमि नंढपण में बाबा सां हिकिड़ी अधु महफ़िल में वियो बि आहियां महफ़िलनि में, उते बि ईअं ॾिठो आहे त का मसइलो ई न आहे ॻाइण में, हिननि लाइ को मसइलो ई न आहे। सुभान अल्लाह। त माना हू हुननि खे हर सिन्फ़ ते जेको आहे सो अबूर हुयो। क्लासिकल बि हू ॻाईंदा, गज़ल बि ॻाए वेंदा, सिंधी फोक ॻाईंदा, वरी जेको आहे सो सराइकी सिंधी, हिननि जो वॾो हुननि जो माना हुननि जो ज़हन हिन ते अबूर हूंदो इन ॿोलियुनि में। त हू माना अहिड़ा आर्टिस्ट मूं ॾिठा ई न आहिनि हिकु। अच्छा ॻाल्हि ॿुधो पंहिंजो इकरार भाई, हाणे हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जेको नसीर साहिबु मूंसां मुतफ़िक़ हूंदो त तव्हांखे कॾहिं कॾहिं फ़ख़ुरु थींदो आहे त तव्हां एॾे वॾे फ़नकार एॾे वॾे शख़्स जा फ़र्ज़ंद आहियो? साईं हिकिड़े लाइक़ु आर्टिस्ट जो पुटु हुन लाइ त हीअ फ़ख़्र जी ॻाल्हि हूंदी ई आहे। शाबाश। हुन लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि आहे त मुंहिंजो पीउ जेको आहे वॾो गायक आहे या वॾो एक्टर आहे या जेको कंहिं बि फील्ड में आहे उहो वॾो मुंहिंजो पीउ आहे साईं, फलाणो मुंहिंजो पीउ आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजी सोच इहा आई त मौला माना मुंहिंजी ख़्वाहिश इहा आई त मौला करे हा त बाबा जीअरो हुजे हा, असां बि हुन जहिड़ा थी ॾेखारियूं हा उन जे साम्हूं, हुनखे अहिड़ा थी ॾेखारियूं त बाबा चवे हा त ही मुंहिंजा पुट आहिनि। सुभान अल्लाह। पर हू अलाह जा आहिनि रम्ज़ ऐं अलाह जूं सॼा राज़ आहिनि। साईं ॿी शइ ही जो मां तव्हांखे अर्ज़ु कयां जो अहिड़ो जेको आहे न कि भला ॻाइणो मूं ॾिठो ई न आहे, पीउ करे तारीफ़ न आहे। हिकिड़ो आर्टिस्टिकल मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त अहिड़ो आर्टिस्ट मूं ॾिठो न आहे त माना कॾहिं बि हुननि जे ॻाइण में जेको आहे बेबाकी न डरी, माना डपु न हुयो उन्हनि जे ॻाइण में त यार फलाणो वेठो आहे हाणे इहो ॻायां न ॻायां, उहो चवंदो बाबा जो ॻाइणो अथई मैदान में करे ॾेखार, पोइ त आहे मज़ो। जेकॾहिं कननि में या घरनि में ॻाइणो आहे हू हुन टाइप जा ॻाइणा असांजा वॾा जेका गुज़रिया आहिनि हू बि मैदानी ॻाइणा हूंदा, गवैया मैदानी बिल्कुलु हूंदा। अच्छा इकरार भाई, हाणे इहा गुफ़्तगू हिते जारी रखंदासीं त हाणे पंहिंजे दोस्तनि खे जेके असांजी नई टही आहे उहे आख़िर ॾिसनि त सही अॼोको वहीद अली, हुन ज़रूरु ॾिठो न पर किन माण्हुनि खे ख़बर न हूंदी त हुनखे ख़बर पए त वहीद अली जो कहिड़ो आहे, वहीद अली जो अंदाज़ छा आहे, हू कीअं थो ॻाए, कीअं थो परफॉर्म करे। त तव्हां असां मुर्तज़ा मजबूर साहिब खे मां रिक्वेस्ट कंदुसि त वहीद अली जो असांखे ख़ूबसूरत नगमो ॾेखारे ॿुधाए ताकी असीं सभु इंजॉय करियूं। असां हाल दिल जो अवां सां पचारो, अवां जी या मर्ज़ी हो जियारो या मारो, असां हाल दिल जो अवां सां पचारो, बसाल दिल जो अवां सां पचारो, अवां जी या मर्ज़ी, अवां जी या मर्ज़ी हो जियारो या मारो, असां हाल दिल जो।
कंदासीं न तोलाम तोखो दगा का कंदासीं हसीन सहर दऊं वफ़ा प्या कंदासीं हसीन सहर दऊं वफ़ा प्या कंदासीं अमी पंहिंजे वादन खे पारियो न पारियो अमी पंहिंजे वादन खे पारियो न पारियो तव्हांजी या मर्ज़ी तव्हांजी या मर्ज़ी ओ जियारियो या मारियो ओ असां हाल दिल जो अवां सां पचारियो असां हाल दिल जो किनारा पचर कान छॾबी अवां जी त प्यारा पचर कान छॾबी अवां जी त प्यारा रहो धार दिल पर रहो धार दिल पर जगत जी गुज़ारो रहो धार दिल पर जगत जी गुज़ारो अवां जी या मर्ज़ी अवां जी या मर्ज़ी हो जियारियो या मारियो असां हाल दिल जो अवां सां प्रचारियो असां हाल दिल जो थींदो न कंहिंजो न थींदो न थियो वठी गॾु विहारियो वठी गॾु विहारियो या दर तां धिकारियो वठी गॾु विहारियो या दर तां धिकारियो जी मुंहिंजा साईं प्रोग्राम में तव्हांखे हिकु दफ़ो वरी भली कर चवां थो इकरार वहीद अली पंहिंजो नसीर भाई ॻाल्हि करे रहियो हो जी हाँ। त वहीद अली जो जेको अंदाज़ हूंदो हो त मैदान में हू ॻाईंदो हुनखे कंहिंजी परवाह कान हूंदी त मूं अॻु में ज़िक्र जीअं कयो हो जी हाँ। त हिकिड़ी त ख़ूबी अलाह ताला हुनखे जन्नत में जाइ वेंदी असांजो दोस्त हो ॻाल्हि कटियां थो हिकिड़ी त हुन में ख़ूबी जेका तमामु घटि ॻाइण में नसीर भाई ॾिठी आहे त जॾहिं बि माण्हू महफ़िल में वेंदो हो त उते जा जेके माना जेके माण्हू हूंदा हुआ उनजी रम्ज़ खे उहो सम्झंदो हो त हिन जो दिमाग़ हिन जो थीम कहिड़े पासे आहे उते ई शुरू कंदो हो ऐं जेको पहिरियों कलाम कंदो हो उहो अहिड़ो कलाम कंदो हो जो सभु माना हुन में ऐं काफ़ी ॻाइणा जेके आहिनि सिंध में उहे इन शइ खां ना वाक़ुफ़ हूंदा हुआ उनखे ख़बर न पवंदी हुई त जेका ऑडियंस वेठी आहे उहा छा थी ॿुधणु चाहे पोइ उनजे बरक्स हू माना हुनजा ज़हन न मिलंदा ऐं पोइ उते कॾहिं कॾहिं चवंदा कोन हीउ फ़नकार लॻो न महफ़िल में त सर इन में तव्हां छा था चओ अशरफ ॾिसो त मैदान शनास इहा ॻाल्हि त तय आहे त वहीद अलीअ खे अंदाज़ो हूंदो हो त हीउ असीं जेकॾहिं शाह लतीफ़ जी महफ़िल में वेठा आहियूं या हीअ असांजे सिंध यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि जी महफ़िल आहे हीअ शादीअ जो काज आहे राज आहे त
माण्हुनि जो मिज़ाज सम्झी ॻाइण वारे उहा त हुन में हुई ठीकु आहे पर जेका इक़रार ॻाल्हि कई त हू मैदान ते एतमाद सां ॻाइण वारो हो हाणे छो एतमाद सां ॻाईंदो हो आम को ॻाइण वारो मैदान ते लही त ॾिसे त जिते वॾा वॾा गवैया राग जा ॼाणू सम्झू पारखू वेठा आहिनि उते इहो ईअं को बि अणॼाण लहंदो उहो त लही कोन सघंदो हाणे इहा ॻाल्हि आहे त हीअ जेको अंग्रेज़ी में चइबो आहे त हीअ जेको बदक जो बच्चो आहे हिनखे तरण केरु कोन सेखारींदो आहे हू पाण तरंदो आहे हाणे हू पुटु कंहिंजो आहे उस्ताद ग़ुलाम रसूल ख़ान जो आहे जेको घर में 24 कलाक राग ऐं मौसीक़े जी मां हुनजी जेका अम्मा हिदायत बेगम असांजी अम्मा आहे जेके असां ॾिठो आहे उहा उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी भेण आहे तव्हां सम्झो त जे उस्ताद जमाल ख़ान जी धीउ आहे सॼी ज़िंदगी हुन रियाज़त पीउ जी ॾिठी रियाज़त हुन शहनशाह रागी आहे उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी ॾिठी त हाणे इहो सम्झो त उहो त हुनखे ॼमंदे ई माना सुतीअ में जेके सुर मिलिया आहिनि वहीद अली खे उहो त अम्मा वटां बि मिलिया बाबा साईं असांजे रसूल बख्श ग़ुलाम रसूल वटां बि मिलिया आहिनि पर अञा बि जेका ॿी ॻाल्हि आऊं कंदुसि त हुनजे अॻु ई हुनजे घराणे में हिकिड़ो चमकंदड़ सितारो आहे जंहिंजो नालो उस्ताद उमेद अली ख़ान आहे हीअ हिते बीठी आहे बरसगीर जी मौसीक़ी जिते उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान बीठो आहे जिते साईं असांजो ख़ान साहिबु आशिक़ अली ख़ान सुभान अल्लाह उते उस्ताद उमेद अली ख़ान हुन सां टकर में बीठो आहे ऐं खयो बीठो आहे मैदान खे त हाणे सम्झो त उहो वहीद अलीअ जो चाचो आहे हाणे एतिरी सॼे एतमाद ऐं घर जी सिखिया पर बावजूदि हिन जे ॻाल्हि सची थो ॿुधायो इक़रार हुनखे हिदायत ताईद कंदो त घर वारनि चयो त बाबा हीउ वहीद अली जो आवाज़ु सुठो कोन्हे हीउ राग ई कोन थी सघंदो ठीकु आहे बिल्कुलु आहे पर उनजी माउ उनजी अम्मा हिदायत जंहिं हुनखे पंहिंजे भाउ जे हवाले कयो उहो त अड़ड़ घिड़ियल काठ खे सुरीलो करे वञे उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो उहो त यूनिवर्सिटी आहे उन चयो त हीउ हिनखे इहो मुंहिंजो सुरमो आहे हिनखे आऊं थो म्यूज़िक सेखारियां 8 साल वहीद अली असांखे पाण तव्हांजो बि दोस्त हो असांजो बि दोस्त हो हुनजी दोस्तियुनि जे तस्करनि ते हुनजी खिल बोग ते हली ॻाल्हाईंदासीं पर वहीद अली मूंखे ॿुधायो त आऊं 8 साल उस्ताद वटां सिखियो तेसि ताईं इजाज़त न हुई स्टेज ते गॾु ॻाल्हाईंदो हो पर मीडिया में वञण जी इजाज़त न हुई शादियुनि मुरादियुनि में उस्ताद जा तानपुरा खयो वेठा हेॾां मोहम्मद यूसुफ वेठो आहे हेॾां असांजो वहीद अली वेठो आहे हेॾां गुलज़ार अली ख़ान हीअ सभु शागिर्द तयारु पिया थियनि गुलाब जा गुल वहीद अली उन्हनि में नंढे में नंढो आहे ऐं पर इजाज़त न आहे 8 साल जी तरबियत मिलण खां पोइ इजाज़त त हाणे तूं भले वञी मीडिया ते मुतारफ़ थी त वहीद अलीअ खे कीअं मुतारफ़ करायो रेडियो पाकिस्तान ते ग़ुलाम हुसैन शेख सां ख़्वाजा इमदाद अली साहिब सां MB अंसारी साहिब सां त उहो बि असांजो उस्ताद मंज़ूर अली ख़ानी आहे उन खां पोइ हुनखे इजाज़त मिली आहे पोइ त हुनजो उरूज आहे हिक खां हिकु हुनजा आइटम रिकॉर्ड थींदा विया आहिनि ठीकु अच्छा इक़रार भाई हाणे तव्हां खां जेको मां सुवालु पुछंदुसि उन खां अॻु में मुंहिंजी दिलि चए थी त जीअं नसीर साहिबु वेठो आहे तव्हां वेठो आहे त छो न वहीद अली जो हीउ ख़ूबसूरत आइटम तव्हां बि ॾिसो असां बि ॾिसूं ॿुधूं उन खां पोइ वरी तव्हां सां तफ़सीली गुफ़्तगू त दोस्तो ॿुधूं था वहीद अली ख़ान जो हीउ ख़ूबसूरत आइटम तव्हां बि ॾिसो ऐं ॿुधो असीं बि ॾिसूं ऐं ॿुधूं था पाण में प्यारा निहू निभायूं पाण में प्यारा निहू निभायूं प्यारा निहू निभायूं पाण में प्यारा निहू निभायूं पाण में बंदियूं प्यार यार पाण में बंदियूं प्यार यार सुना सारी रजी अचे तो मुझी सुना यार अचे तो मुझी सुना यार सुना सारे दिल जूं ॻाल्हियूं जिया अदा खलियां तो खासवा सुपरी कैसो सलियां पाण घणो ई पलिया पर पले पल जे की न की हो सूरत मुझे प्रिय जे सूरत मुझे प्रिय जे जड़ो चौड़ीअ जो चंड
मिसरी तोड़े खंड ओ तब मट न तुझो मिठड़ा हो पाण में प्यार जीवे सदा ओ ढोलण मुझा ओ यार मुझा ओ जीवे सदा ओ ढोलण मुझा पाण में प्यारा नीहू निभायूं पाण में प्यारा नीहू निभायूं पाण में बंडियूं प्यार हो यार पाण में बंडियूं प्यार हो यार सोना साहिर जीवत शाबाश थे मुजाफिरी शाबाश हुजे यार केड़े ओ केड़ी दिए मोहब्बत में मिठाण मयार आदम सा खणी वे पेरे दिल जा प्यार अखा खे तुझी सार मिली तोखे सार बियन जी हो तोरिय आहे केर कमर जो तोरिय आहे जीवे सदा ओ ढोलण मुझा ओ यार मुझा जीवे सदा ओ ढोलण मुझा तोरिय आहे केर कमर जो तोरिय आहे केर कमर जो सुनन जा सरदार हो यार सुनन जा सरदार हो यार सोना साहिर जीवते दजियचे तो सामुझी सुना यार दजियचे तो सामुझी सुना यार सोना साहिर जीवते त दोस्तो अॼु महिराण जा रागी में जेको असांजो सिंध जो हीरो आहे जेको सिंध जो सरमायो आहे जेको सिंध जी निशानी आहे सिंध जी सुञाण आहे हुन नालो आहे ख़ान साहब वहीद अली ख़ान ऐं वहीद अली ख़ान जो पुटु बिल्कुलु हू बहू हुन जी शिकिल वांगुरु आहे इक़रार वहीद अली जेको पाण तमामु वॾो फ़नकार आहे उहो असां सां गॾु मौजूदु आहे त इक़रार भाई तव्हां सां हिकिड़ो सुवालु मुंहिंजो आहे त तव्हां एज़ ए माना ख़ान साहब वहीद अली खे ॾिसी करे राग अपनायो आहे या तव्हांजे ख़ानदान जे विरसे जे हिसाब सां तव्हां राग अपनायो आहे छाकाणि तव्हांजो त ख़ानदानी हिकिड़ो हिसाबु आहे पर वधीक तव्हांखे शौक़ु जेको आहे लगन जेका आहे सो आहे कंहिं मथी साईं मूंखे शौक़ु ई मुंहिंजे वालिद साहिब खे ॾिसी थियो हो मां जॾहिं 5 सालनि जो हुउसि त मूंखे हिकिड़ो माना रत में बि शइ हुई ऐं मां जॾहिं माना 5 सालनि जो बि हूंदो हुउसि तॾहिं बि मूंखे माना जॾहिं बाबा सुबुह जो उथी रियाज़ कंदा त मां मुंहिंजी निंड फिटी वेंदी हुई अच्छा निंड फिटी वेंदी हुई पोइ मां उथी हंधि गरम माना सियारो हुजे त सियारे में गरम हंधि छॾे माण्हू वञे ऐं जेको आहे इहो माना जॾहिं तव्हांखे जनून हूंदो शौक़ु हूंदो पोइ इहे कम थींदा आहिनि साईं बिल्कुलु उहो उथी जेको आहे निंड बाबा वटि वेही रहंदो हुउसि बाबा मूंखे ॻाइणु सेखारियो त बाबा अञा तूं नंढो वञी अञा तोखे मंज़िल खपे वञी सुम्ह छो निंड फिटाई थी अच्छा मूंखे इहा माना हिकिड़ी सची ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां मूंखे माना छा वणंदो छा मूंखे इहा सम्झ में न ईंदी माना सेंस न हुयो एतिरो पर मूंखे सुठो लॻंदो हो अच्छा सुभान अल्लाह जॾहिं बाबा सुबुह जो रियाज़ कंदो त मां वरी मूंखे रियाज़ करायो बाबा तूं वञी सुम्ह तूं छो निंड फिटाई थी पंहिंजी उमिरि ई न आहे तुंहिंजी अञा तूं मंज़िल खपे हीअ आहे हू आहे न बाबा मूंखे लवाईंदो हा क़िस्म जे हिसाब सां मां माना कमज़ोर हूंदुसि तमामु माना त हू चवंदा त हीअ खाए पीए थोरो जान वठे पोइ हिनखे
हाणे माशाल्लाह तव्हां जान मान वरिती साईं आहे हाणे इहा त महिरबानी आहे दुनिया जे दौर जे हिसाब सां पर हू साईं छा थींदो त हिकिड़ी दफ़ा माना मूंखे माना मुंहिंजो माना ॾिठो बाबा ॾिठो त हिनखे वाकई हिनखे ॻाइणु शौक़ु सिखण जो जो आहे। शौक़ु आहे। ठीकु आहे चलो मूंखे पुछई त तूं ॻाइणु सिखणु चाहीं थो त हुन दौर जा लफ़्ज़ मूंखे पंहिंजा बि यादि आहिनि अच्छा बाबा जा बि यादि आहिनि हुन पुछियो त तूं ॻाइणु सिखणु चाहीं त मूं चयो मूंखे ॻाइणु बि सिखणो आहे ऐं सिर्फ़ु सिंधी ॻाइणी आहे अच्छा सिंध लाइ ॻाइणो आहे मूंखे वाह माना एतिरे नंढे ॿार जो एतिरो माना उहा सेंस न हूंदो आहे हुनखे जी जी चवे छा पियो छा चवणो आहे छा चवण वारो आहे छा चओ चए हुनखे सेंस न हूंदो आहे मूं इहा लफ़्ज़ मूं हुन दौर में बाबा खे चयो आहे मूंखे ॻाइणु सिखणो आहे ऐं सिंध लाइ ॻाइणो आहे चवण लॻो ठीकु आहे भला हिकिड़ी साईं हिकिड़ी उर्दू साईं के भला साईं खे वॾी ॼाण आहे साईं रागनि जी नसीर साहिब खे पुराणा साईं पारखूं आहिनि राग जा त हू साईं हिकिड़ी माना रामकली जी हिकिड़ी इहो बंदिश हुई मूंखे चयईं तूं चओ हाणे 5-7 सालनि जे ॿार जो गलो जेको हूंदो आहे न उहो पुख़्तो न हूंदो आहे त मूंखे चयईं चओ त मूंखां पहिरीं हिकिड़ी दफ़ा पाण चयईं पोइ मूंखां वरी चौराई तूं चओ हाणे मां जीअं चवणु शुरू कयमि त मूंखां थिए न हिकिड़ी दफ़ा 2 दफ़ा 3 दफ़ा आख़िर पाण ई बेज़ार थी विया न तबियत तमामु तिखा हूंदा साईं बाज जी फटी कढी उहा खणी मुंहिंजे मथे में ठा अच्छा रत वही आयो साईं रत वही आयो त बाजो छॾे वरी हथ रखी मूंखे अस्पताल वठी विया उतां ई मतिलबु पटियूं वटियूं कराए वरी वापसि रस्ते में शइ बि ॾियारे छॾी तनी जो पटी वियो माना हिनखे विसरी वञे हलियो जी जी बहिलजी वञे त हू साईं उहा वरी घर वापसि वठी आया पर उहा ई शइ मूंखे प्यार सां जेॾी महिल सम्झाई त मूंखे ज़हन में वेही रही सुभान तो उहा तव्हांजी नज़र कयां थो कि भला नेहा भलानी सरोए नेहा भलानी सलोए नी चिड़िए साईं एतिरी उहा वरी हाणे इहो मूंखां थिए न त मूंखे वरी फटी कढी उन मथे मूंखे सम्झी न आहे न पोइ साईं इहा वॾा साईं दौर गुज़रिया आहिनि वरी असां सां इंडोर गेमूं खेॾींदा अच्छा वरी जेको आहे सो कॾहिं कैरम बोर्ड रहनि पिया कॾहिं क्रिकेट रहनि पिया माना ॿारनि खे पाण सां गॾु छो त बाबा ॿुधाईंदो हो त जॾहिं असांजो पीउ घर ईंदो उहा वरी बुज़ुर्ग वॾा हूंदा उहा अञा बि तबियत जा ॾाढा तिखा हूंदा ऐं तबियत जा तेज़ हूंदा त चई त असां जॾहिं बाबा असांजो मतिलबु असांजो ॾाढो गुलाम रसूल ख़ान घर ईंदो हो किथां बि त असां लिखिजी ईंदासीं अच्छा त बाबा जो एतिराम हुनजी माना हुनजो डपु असां कुझु चवे न मारे न ई त हुन ॻाल्हि खे ज़हन में रखी असां सां एॾी शफ़क़त कयईं एॾो प्यारु कयईं त हिननि खे कॾहिं बि मुंहुं मां डपु न थिए अच्छा दिलि जी ॻाल्हि जेकी बि जंहिं बि मोड़ ते करणु चाहिनि त बेधड़क करे सघनि वाह अच्छा इकरार भाई हाणे जेको आहे सो तव्हांखां ॿियो हिकिड़ो सुवालु आहे त जेको तव्हां अचीव कयो आहे उहो तव्हांजी ॻाल्हि कई त जीअं पंहिंजे वालिद साहिब खां हाणे तव्हांजा चाचा माशाल्लाह जेके आहिनि से रजब अली आहे ख़ान साहब फ़तेह अली ख़ान आहे या ख़ानदान जा ॿिया माण्हू आहिनि त उन्हनि खां कुझु तव्हां पोइ कुझु सिखिया वरिती आहे रुॻो पंहिंजे वालिद साहिब खां तव्हांजो न साईं बिल्कुलु मुंहिंजो आइडियल त मुंहिंजो वालिद साहिबु रहियो आहे शुरू खां वठी जी जी ऐं जेसि ताईं माण्हू हयात आहे तेसि ताईं हुननि जी माना सुञाणप मुंहिंजी हुननि सां ई आहे बिल्कुलु तव्हां नालो ई पंहिंजो इक़रार ऐं पोइ साईं हिन जो बि हिकिड़ो किसो त उहा ॿुधायांव पस मंज़र आहे हा त हू साईं छा आहे जो मूंखे वरी बाबा खां माना बाबा खां सिखंदो रहियुसि जंहिं दौर में हुन दौर में ई मूंखे क्लासिकल ॻाइण जो बि शौक़ु थियो अच्छा त मूंखे मूं बाबा खे चयो मूंखे क्लासिकल चवणु लॻो बाबा तोखे हर शइ मां सेखारे छॾींदुसि तूं छो परेशान मूं चयो बाबा मूंखे जेको आहे चाचे फ़तेह अली जी गायकी वणे थी क्लासिकल प्योर क्लासिकल जेकी हू ॻाइनि था मूंखे उहा वणे थो तव्हां इजाज़त ॾियो त मां वञा चवणु लॻो जेको इल्मु
असांजे घर में पुश्तनी आहे उहा मूंखे बि उहा यादि आहे हुनखे बि उहा यादि आहे पर मां तोखे चवां थो मां तोखे इजाज़त ॾियां थो फतेह अली खान खां वञी तूं यार भली हुन खां बि सिख छो त हुन जी जेकी गले जी रविश आहे उहो कंहिं गवईअ जी बि न आहे वाह वाह इहो चए पियो ख़ान साहब वहीद अली खान जी साईं छो त ईद माना हिकिड़ो भाउ थी त पंहिंजी जाइ ते पर उहे ॾिठो वञे त को बि आर्टिस्ट कंहिं ॿिए जी तारीफ़ नथो करे साईं हू चवंदो आहे त मां ई आहियां जेको आहियां मां ई जेको सिखियो आहे हुन खां मूंखां बहितर कोई कोन्हे को जी जी पर हू हर कंहिंजी सोच आहे पर हुननि चयो त हिननि जी जेकी फतेह अली खान जी जेकी रविश आहे गले जी तानुनि जी फेर जेको आहे इहे कंहिं वटि बि न अथई वाह वाह हुन खां बि सिख मूंखां बि सिख जेको मूंखे यादि हूंदो उहा तोखे सेखारियो जेको हुनखे यादि हूंदो हू तोखे सेखारींदो वाह माना हीउ घर जो इल्मु आहे माना जेका घर में जेका दौलत पई आहे उहा असांजी हुन वटि पाए असांजी मूं वटि पाए ठीकु आहे साईं इल्मु त हिकिड़ो ई आहे न इल्मु हिकिड़ो वरी मां नानाणनि वटि वेंदो हुउसि त नंढपण में या हींअर बि वञा थो त नानाणा माना उस्ताद रहमत अली अहमद अली अच्छा हू बाबा जा माना चाचा हुआ न चाचा माशाल्लाह मुंहिंजो नानो बाबा जो चाचो ठीकु पोइ हुते वञी वञा त हुते वरी हुननि जूं जेके इल्मु हो हू बि असां माना घर त सॼो चौधारी माना हिकिड़ी ॻाल्हि लॻी पई आहे न इल्मु हिते बि उहो ई आहे उते बि उहो ई आहे त वरी हुते जूं कुझु बंदिशूं यादि करे छॾनि वरी हिते बाबा वटि कुझु करणु कुझु चाचे वटि करणु माना ईअं कंदे कंदे माना अलाह जो करम आहे जो तमामु माना यादि नाले जी तव्हां ॻाल्हि पई कई त इहो नाले जो जेको तव्हां इकरार वहीद अली उहो साईं छा थियो जो रोशन तारा जीअं मूंखे शौक़ु मुंहिंजो ॾिठई त बाबा जो शौक़ु थियो त हिनखे जेकॾहिं शौक़ु आहे ॻाइण जो त हिनखे मां उहो आइटम ठाहे ॾियां जी हा त रोशन तारा में मूंखे चईं त तूं रोशन तारा में ॻाईंदे जी मूं चयो हा बिल्कुलु ॻाईंदुसि पोइ साईं उते कराची में PTV ते साईं हूंदो फतेह अली मौसीक़ार जी बाबा जो माना नानाणनि मां उहा अज़ीज़ बि हो ऐं उहे दोस्त बि तमामु घाटो हो पोइ बाबा हुनखे चईं त बाबा इहो हिनखे हिकिड़ो आइटम ॻाल्हाए उहो आइटम साईं हू जेको आहे सो हुन दौर में हलंदो रोशन तारा जुमे वारे ॾींहुं अच्छा सुबुह जो 9 में त हू 2-4 हफ़्ता खां 2-4 हफ़्तनि खां पोइ मुंहिंजो लॻणो हो पर हू पीउ हो हुनखे इहा ख़ुशी हुई त मुंहिंजे हूंदे मुंहिंजो पीउ पुटु ॻाईंदो त हू ज़ाहिर उहा ख़ुशी त हूंदी आहे न त हू साईं छा कंदा जो हर जुमे ते 9 बजे TV लॻाए वेही रहंदा त मुंहिंजो पुटु ॻाईंदो ख़ैर नेठि हिकिड़ो जुमो आयो जिते मुंहिंजो प्रोग्राम हलियो त एतिरा ख़ुशि हुआ जेका माना हुननि जो पेर ज़मीन ते न पियो लॻे ऐं मुंहिंजे मथां या मुंहिंजे भाउरनि जे मथां जॾहिं ख़ुशि थींदा हुआ न त असांजा वार ठाहींदा हथ सां अच्छा हुननि जो प्यार करे करण जो जेको आहे माना तरीक़ो त ख़ैर साईं हाणे उते जेको आहे कॉन्ट्रेक्ट जेको थींदो आहे त हुते नालो लिखिबो आहे ओके अच्छा हुते मूं लिखी छॾियो इकरार अली अच्छा हाणे इहा रब जी जेकी आहे सा उहा परवरदिगार जेका अहिड़ी करणी हुई ईअं थियणो हो जो मूंखे इकरार वहीद अली थियणो हो उहो नालो त मां लिखायां जॾहिं हू प्रोग्राम ख़तमु थियो त मुंहिंजो नालो जॾहिं महिल आयो न त मूं ते माना कावड़जी आई मूंखे चई तूं इकरार वहीद अली छो लिखायो चढ़िया तूं चई त तूं इकरार वहीद अली लिखाया तूं मुंहिंजो नालो लिखाई त ॾिस तोखे केॾी इज़त सिंध इज़त ॾिए थी तोखे ख़बर पवंदी तुंहिंजो पीउ छा आहे ऐं साईं मौला मुश्किल कुशा जो कसम आहे ईअं ई थियो जॾहिं बाबा गुज़ारे विया जॾहिं मूं सिंध में माना वञणु शुरू कयो प्रोग्राम कया प्राइवेट महफ़िलूं कयूं मीडिया ते वरी शादियुनि मुरादियुनि में त मूं ॾिठो साईं मोतबर माण्हू वॾी उमिरियुनि वारा अछनि ॼाणनि वारा रुगो हिन लाइ उथी बीह था रहनि त वहीद अली खान जो पुटु आहे वाह वाह इहा आहे हुनजी पोख इहा आहे हुनजी कंट्रीब्यूशन जंहिंजो सिलो तव्हांखे मिले पियो त नसीर भाई हाणे आउं सम्झां थो त हिकिड़ो नगमो जेको आहे तव्हां या असां ॿुधूं था ॾिसूं था उन खां पोइ वहीद अली खान जो थोरो मुख़्तसिर तारुफ़ आहे पेश कंदासीं त दोस्तो अचो त वहीद अली खान जो ही ख़ूबसूरत कलाम तव्हां बि ॾिसो ऐं ॿुधो असीं बि ॾिसूं ऐं ॿुधूं था